नाज़रीन, हैदराबाद में सिंध एम्प्लॉइज अलाउंस पारां मुतालबनि जी मनता लाइ धरणो हणण जो ऐलान कयो वियो आहे। हवाले सां ॾिसूं था ही रिपोर्ट। जी बिल्कुल, सिंध के समूरन खातन के मुलाजमन से जुड़ियल सिंध एम्प्लॉइज अलायंस पारां मुतालबन की मंजूरी लाइ 21 जुलाई ते इस्लामाबाद में ऐवान सदर आॾो धरणे हणण जो ऐलान करे छॾियो आहे। उन हवाले से अॻवाननि हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई है। अचो तो अॻवान से ॻाल्हि ॿोल कयूं तो उन्हनि जो छा चवण। हिदायत कंदा मसलो हल थींदो। हमेशह सिंध के मुलाजमन से हर साल जो सो महंगाई के हिसाब से ज्यादा थी रहती है। जेकॾहिं महंगाई 50% वधंदी आहे तो मुलाजमन की जेके तनख़्वाहूं आहिनि जा इज़ाफ़ो जो 10 खां 15% थींदो आहे। हर साल जो असांजो सिंध जो मुलाज़िम जो दहूं कंदो ईंदो आहे ऐं महांगाई जे चक्कीअ में पीसिजो रहे थो पियो। पर पोइ बि ऐं महांगाई जेका शरह आहे उहा 40 खां 50% जो महांगाई शरह थी रही आहे। उन सबब जे करे असीं ही जेका डिमांड घुरी आहे ऐं सिंध जे मुलाज़िमनि सां हक़ कयो, उन्हनि खे जेको ॾींहं अलाउंस ॾिनो आहे।